अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जी वीडियो में असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं सिंध टीवी जो न्यू ड्रामो जो पाणी मंझि बस आहे। उहो तमामु जल्द सिंध टीवीअ ते रिलीज़ थियण वारो आहे। जंहिं जा पिक्चर तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं त हिन ड्रामे में बि जा बहितरीन सीनियर अदाकार कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें खेरा ऐं मिठल इहे ॿई पतर दुनिया अदाकार ज़ुल्फ़कार गुरदी त इहो बि ड्रामे में शामिलु आहे। उन खां अलावा केतिरा ई ॿिया बि सीनियर अदाकार त हीअ ड्रामो सुभाणे राति यानी आर्चर ते शाम जो 6 बजे सिंध टीवीअ ते रिलीज़ कयो वेंदो हिन जी पहिरीं क़िस्त। त हुन खां अलावा ज़हर ज़िंदगी बि सिंध टीवीअ ते तमामु जल्द अचण वारो आहे। त हीअ ॿई ड्रामा सिंध टीवीअ ते क़रीब रिलीज़ थियण वारा आहिनि, जिन में पाणी मंझि बस आहे उहो त सुभाणे रिलीज़ कयो वेंदो शाम जो 6 बजे। त हीअ ॾिसण न विसारींदा सिंध टीवीअ जो बहितरीनु ड्रामो जंहिंजी बहितरीनु कहाणी लिखियलु आहे। त हीअ ई अॼु जी वीडियो।